गोठ दिलावर खान सोलंकी यूसी जलबाणी में औरत उमरा खातून ऐं संदसि पुट शाहिद अली जेके गोठ दिलावर खान में सरेआम फहाशी अॾो हलाए रहिया आहिनि। ॻोठाणनि जे मना करण बावजूदि बि उहे पंहिंजे कम खां बाज़ न पिया अचनि ऐं ॿुधायो पियो वञे त उहे पुराणे दौर खां वठी उहो फहाशी अॾो हलाईंदड़ आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ ॻोठाणनि अॻ में बि एहतिजाज कयो ऐं कोर्ट में पिणु केस दाख़िल करायो ऐं आला इख़्तियारनि ॾांहुं पिणु उन ख़िलाफ़ क़दम खणण लाइ लिखत में लेटर बि ॾिना विया आहिनि। उनजे ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आहे आई, न ई का हिते इलाइक़े जी पुलिस उन्हनि मथां को एक्शन खयो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त सानिया शेख जेका बिरिया रोड फतेहपुर जी रहवासण आहे, जेका उन जी फहाशी अॾे ते उन जे ख़ुदि कम में हिसेदार आहे ऐं हिकु ॿी नामालूम औरत पिणु उते शामिल हुई। जॾहिं BR टाइम न्यूज़ जी टीम उते पहुती त सानिया शेख ऐं नामालूम औरत फरार थी वयूं। समूरे वाक़े थियण बैदि शाहिद अली जेको फहाशी अॾे जो मालिक जो पुटु आहे, उहो BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सैफल सोलंकीअ जे ऑफिस में पहुची उन मथां हमिलो करण जी कोशिशि कई ऐं उन्हीअ खे मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं ऐं जॾहिं त उहो पिणु चयो त पुलिस खे असां रिश्वत ॾींदा आहियूं, अहिड़े कम जी पुलिस असांखे कुझु बि नथी करे सघे, पुलिस असांजे खीसे में वेठी आहे। वधीक मालूमात हासिल कंदासीं सैफल सोलंकीअ जी हिन रिपोर्ट में। रिपोर्टर मोहम्मद सैफल कोट दिलावर सोलंकी में हिकु पुराणो फहाशी अॾो हलंदड़ आहे ऐं उन ते अॼु असां खुफ़िया हिकिड़ो छापो जे दौरान उन घर में वञी रहिया आहियूं। ॾिसूं त उन में औरत ऐं मर्द आहिनि या न आहिनि। अदा हीअ हिकिड़ी औरत आहे जेका हीअ धंधो कंदी आहे ख़बर कर हीअ असां पुराणे हिकिड़े हिसाब सां आया ऐं सदा हिन ते वातावरण किथां किथां जी माइट धंधो कयूं नंबर माण्हू जेके आहिनि हलाईंदा आहिनि पिया ऐं हिन में ख्वाहिशी थींदी आहे। अचो 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 धंधा कंदड़ आहिनि, हिननि ते अॻु में बि केस थियो आहे पर हीअ माण्हू नथा मोड़नि। दादा अॻिते बंदि कर अदाई कोठ में फहाशी अॾो जेको हलंदड़ आहे उन में हींअर औरत वई आहे। तव्हांजो छा तस्दीक आहे त इहो सही आहे ग़लति आहे? ग़लति आहे इहो कमु, ॻोठ जे लेवल सां इहो कमु ग़लति आहे, छो जो हिते अहिड़ो कमु न थिए त बहितर आहे। पर छा कजे, हिते हितां जो दौर ॾिसो था साम्हूं तव्हांजो, छो जो जेको बि आवाज़ उथारींदा हुनजा नाला ईंदा आहिनि। तव्हां पंहिंजे जाइज़ कम ते तव्हां पंहिंजो कमु छिके रखो। हीअ मामा उमिरि हिननि जा त ग़लति कम आहे, शायदि हिननि जा कम ग़लति आहे, हलाईंदड़ आहिनि। हा ऐं हिननि जे हींअर घर में छापो हुयोसीं जेका औरत हुई ऐं कुझु मर्द भॼी विया ऐं ॻोठाणा आहिनि।
जीअं त ही प्रेस क्लब ते ही सभु ॻोठाणा आया जेके सुबुह साण BR टाइम न्यूज़ उमिरी ऐं शाहिद जे फ़हाशी अॾे ते छापो हुयो, जंहिंमां हिकिड़ी लड़की, हिकिड़ी छोकिरी ऐं ॿिया कुझु माण्हू नाम मालूम भॼी फ़रार थी विया, जंहिं असांखे धमकियूं बि ॾिनियूं ऐं अणवणती ॻाल्हियूं बि कयूं, जंहिंमें बाद में ॻोठाणा प्रेस क्लब ते पहुता। उन्हनि जो छा चवणो आहे त इहो कीअं जाइज़ कमु आहे नाजाइज़ आहे, अचो त ॻोठाणनि खां पुछो। कमु सही आहे, वाकई एॾो हलाईंदड़ आहे ऐं हिन वटि मायूं अचनि वञनि थियूं। असां ॻोठाणनि खे सफ़ा तंग कयो अथई, जीअं 12 बजे असांजो निकिरी साह नथो करे ऐं बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। हिनखे असां 2 टे चकर झलियो बि आहे त असां बाबा कमु न कर, 2 टे चकर छापा बि हणाया अथऊं अॻ में बि, कई चकर पुलिस आई आहे पर ही मुड़े नथी बुधी। इन जे करे असां इन करे गवर्नमेंट खे बि असां ॿुधायूं अपील था कयूं त हिन ते एक्शन कयूं वञे त जीअं असां कानूनी कार्रवाई कई। अदा जीअं BR टाइम न्यूज़ जीअं सुबुह जो 10 बजे उमिरी ऐं शाहिद जे घर ते छापो हुयो, जंहिंमें फ़हाशी कुझु लड़कियूं, छोकिरियूं, मायूं हुयूं ऐं कुझु नामालूम मर्द फ़हाशी क़िस्म सां आया जेके घिटियूं टुकी हलिया विया। असां रिकॉर्डिंग जे हिसाब सां कई। तव्हां ॻोठाणनि जो छा चवंदा? असांजो हिकु त SSP साहिबु नौशर अफेज़ खे मुतालबा पताफ़ी साहिब खे त हिननि अहिड़नि कमनि ते एक्शन खयो वञे। ऐं पहिरीं ॻाल्हि त जेका इहा छोकिरी असांजे ॻोठ मां हींअर भॻी आहे, जेका तव्हां छापो हुयो जंहिंमें असां बीठा बि हुयासीं, त इहा वेझी का उमिरी मिसमात उमिरी जा शायदि जी का वेझी अज़ीज़ जा मिट माइट कान्हे का। ही फ़हाशी अॾे में तव्हां छापो बिल्कुलु दुरुस्त आहियो आहे, को बि कानूनी एक्शन खणे तव्हां असां सां हर मुमकिन में तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां प्रेस वारा खां अदा इहो ॻोठ जे लिहाज़ सां सही आहे या ग़लति आहे? बिल्कुलु तव्हांजो कमु जाइज़ आहे, ग़लति कमु को बि कोन्हे को। ऐं इन ॻाल्हि ते असां बि ख़ुशि आहियूं जो तव्हां हिन क़दम में असां तव्हां सां क़दम गॾु मिलायो था। अदा जीअं त इहे ॻोठाणा प्रेस क्लब ते पहुता ऐं सुबुह वारे छापे ते हिननि कुझु पंहिंजा वीचार ऐं कुझु एहतजाज कयो, जेको असां रिकॉर्ड कयो, जेको असां IG में शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशार फिरोज़ क़यूम अब्दुल क़यूम पताफ़ी खे ऐं हद जे भिरिया SHO खे असां ही रिकॉर्ड करायूं था, जंहिंमें असांजे कैमरामैन ऐं न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद सैफ़ खे कई क़िस्म जूं धमकियूं बि ॾिनियूं ऐं इन छापे जे दौरान कई मुज़ाहमत ऐं असां ते धमकियूं बि ॾिनियूं। महिरबानी करे असां कानून खां अपील था कयूं त ॻोठाणनि जे एहतजाज ऐं असां प्रेस रिपोर्टर जे हिसाब सां असां अपील था कयूं त हिननि ते कानूनी एक्शन कयूं।